सिंध टीवी नेटवर्क तरफां 5 डिसंबर ते इल्म पिरायो सिंध सवार जे सिरे हेठ सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान बाद ॿियनि शहरनि जी फैज़गंज में बि सकाफ़ती सरगर्मियूं वधी वयूं आहिनि। ॻोठ जे चङे मुड़ुस गुलाम अली राजपर तरफां ओता कचहरी जो बंदोबस्त कयो वियो, जंहिंमें इलाइक़े वासियुनि सकाफ़ती वेसवगा पहिरें शिरकत कई। ओता कचहरी में फनकार बशीर बालादी क़ौमी गीत ॻाए कचहरी में मौजूद माण्हुनि खे जुमाए छॾियो, जॾहिं त मशहूर अलगोज़े नवाज़ उर्स भट्टी जे पुट आरिफ भट्टी अलगोज़े जा सुर विखेरे भरपूर दाद माणिया। उन मौके ते सकाफ़ती महफ़िल में शिरकत कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ी महफ़िलुनि ज़रिए दुनिया जी कुंड कुड़च ताईं सिंध जी हज़ारे साल क़दीमी सकाफ़त ऐं मोहबत जो पैगाम पहुचे थो। सिंध टीवी ऐं जीजल अख़बार तरफ़ां जेको सिंध संवारियो ऐं तालीम पिरायो जो ॾींहुं मल्हायो वियो आहे, एकता जो ॾींहुं, उन जे लाइ असां सिंध टीवी ऐं जीजल अख़बार तरफ़ां जीजल अख़बार जी सथ खे तमामु घणियूं मुबारकूं पेश कयूं था। असां साईं सिंध टीवी वारनि जा थोराइता आहियूं जंहिं असांखे सकाफ़त जो सेखारी आहे। पूरा अॼु खां 50,000 साल पुराणी। असीं सिंध टीवी ऐं जीजल अख़बार जा थोराइता आहियूं जंहिं पूरी दुनिया खे ऐं सिंध में रहण वारनि खे इंटरनेशनल क़ौमी तरह सां सिंधी सकाफ़त जो ॾियारण जो मल्हाइण जो मौक़ो असांखे ॾिनो आहे ऐं नंढड़नि ॿारनि में, वॾनि में, पोढ़नि में, सभिनी में जेको आहे सो हिकु उजागर थी आहे। सिंध टीवी जिंदाबाद, अजरक टोपी जिंदाबाद। ऐं वॾा ॿुढड़ा बि असांजा उथी ऐं हथ खणनि पिया त इहा सिंध सां, सिंध जे कल्चर सां, सिंध जी सकाफ़त सां, सिंध जी मिट्टी सां मुहबत जो इन खां वधीक को उञाण मिली नथो सघे। हीअ सिंध टीवी जो नालो बि मूंखे ॾाढो वणंदो आहे इन करे जो सिंध जेका दुनिया जे तहज़ीब जी माउ आहे। अजरक पाए सिंध सनीह निभायूं, आव त टोपी अजरक पाए सिंध सनीह निभायूं। सिंध सोह बिया सुरहान बिया, सिंध अज़मत जो ञान बिया, सिंध महबत जी मेहरान बिया, सिंध चाहत जी चांडान बिया। हुननि इल्म पिरायो सिंध सवार जे ॾिनल उनवान जी साराह कंदे चयो त क़ौमुनि जी सुञाणप इल्म सां ई थींदी आहे ऐं जेके क़ौमूं इल्म हासिल नथियूं कनि उहे दुनिया मां मिटिजी वञनि थियूं। इरशाद लाशारी, सिंध टीवी न्यूज़, फैज़गंज।